अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माहिया नौशिन भट्टी। नाज़रीन मूंखे तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलो त कराची में सिंधियुनि जी तारीख़ हक़नि वरसे ऐं सुञाणप लाइ तहक़ीक़ कंदड़ महक़क़ जदोजहद जे मैदान में सभिनि खां अॻभरो सभिनि सां गॾु रहंदड़ हिकु आलिम कराची जी तारीख़ जो यादि हाफ़िज़ सिंध जो सघारो आवाज़ गुल हसन कलमती अॼु सुबुह जो कराची में लाॾाणो करे वियो। तारीख़दान गुल हसन कलमती काफ़ी वक़्त खां जिगर जी बीमारी में मुब्तला हो ऐं घर में बिस्तरे भेड़ो हो। सुञाणंदड़नि सक़ाफ़त खाते सिंध हुकूमत खां संदसि इलाज ॿाहिरि मुल्क मां कराइण जी बि घुर कई वई हुई, पर सरकार जी रवायती सुस्ती जे करे खेसि इलाज लाइ ॿाहिरि न मोकिलियो वियो। नेट कराची खे सिंध जी मारवी सॾींदड़ तारीख़दान अॼु असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो।